अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आया वज़ीर उनड़ HRJDO न्यूज़ में असां मौजूद आहियूं सक्रंड साफ़ ही चौंक सक्रंड फ्री थिंकर्स फोरम पारां सकाफ़त ॾियारे सां सकाफ़ती गैलरी लगाई है जंहिंमें सिंध जे सकाफ़ती मुख़्तलिफ़ शयूं रखी हुई आहिनि। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा बता? आमिर उमरानी नालो आहे मुंहिंजो ऐं मां सक्रंड फ्री थिंकर्स फोरम सां लॻा पियल आहियां। सक्रंड फ्री थिंकर्स फोरम सक्रंड शहर जे अंदरि हिकिड़ी मुख़्तलिफ़ सोच रखंदड़ फोरम आहे। इल्म ऐं आगाही जो तालीम जो फोरम आहे। सिंध जे अंदरि सिंध जूं जेके बि सकाफ़ती शयूं आहिनि असां हिन दफ़े सिंध जे सकाफ़ती ॾियारे ते जेका सिंध जी सकाफ़ती ईद बि आहे ऐं हिकिड़ो सकाफ़ती मोर्चो आहे जे त असां सिंध जे सकाफ़त जे दफ़ा जी जंग विड़ूं था त असां सिंध जी सकाफ़ती गैलरी नुमाइशी गैलरी आई आहे ऐं नुमाइशी गैलरीअ में असां हतल इम्कान कोशिशि कई आहे त जेके सिंध जूं शयूं आहिनि सिंध जा तारीख़ी माग मकान ऐं सिंध जूं तारीख़ साज़ शख़्सियतूं आहिनि उन्हनि सभिनी खे उजागर न सिर्फ़ु उजागर कजे पर हतल इम्कान कोशिशि करे उन्हनि ते हिकिड़ी नंढियुनि तहक़ीक़ुनि सां उन्हनि जी तफ़सील पिणु लिखी आहे। असां जीअं तव्हां ॾिसंदव गैलरी जो जॾहिं तव्हां विज़िट कंदव त उन में रली आहे ऐं रलीअ जी असां अंग्रेज़ी ऐं सिंधीअ में तफ़सील आई आहे। जीअं जेको बि गैलरी विज़िट करे तोड़े जो असां हिन गैलरी जा फ़ोटो कढी करे सोशल मीडिया जे थ्रू या ॿिए कंहिं मीडिया जे वसीले सां दुनिया ताईं पहुचायूं त उन्हनि खे असांजे सिंधी सकाफ़ती जेके हितां जूं मक़ामी शयूं आहिनि मुनफ़रद शयूं आहिनि जेके असांजे हथ जे हुनर जो वॾो शाहकार बि आहिनि हिकिड़े हिसाब सां उन्हनि जो तफ़सील मिले। मुंहिंजे दड़े जी तारीख़ कोट ॾेज जी तारीख़ सिंधी टोपी अजरक जी तारीख़ साईं जीएम साहिब जी तारीख़ उन्हनि जी जदोजहद सिंध जे सियासी ऐं कोमरस अॻवाननि जी जदोजहद या सिंध में जेके बि शयूं वयूं वापरियूं आहिनि असां हतल इम्कान कोशिशि कई आहे त उन सभिनी शयुनि खे कवर कजे। तंहिं हूंदे बि कुझु शयुनि में ज़रूरु असां खोटा हूंदासीं पर पोइ हतल इम्कान कोशिशि कई आहे त असांजे कैंप में असां इहा दावा कयूं था त जेको माण्हू हिकिड़ो फेरो ॾेई करे सभिनी शयुनि खे ॾिसी पढ़ी वेंदो उहो लॻभॻि सिंध जी अध खां मथे ॼाण सिंध जे पंहिंजी सकाफ़त जे बारे में तमामु घणी ॼाण हासिलु करे वेंदो। महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां ॾिठो सक्रंड फ्री थिंकर्स फोरम पारां नुमाइशी गैलरी रखी वई आहे जिते जंहिंमें सिंध जे सकाफ़ती तमामु बहितरीनु शयूं उन अंग्रेज़ी में डेफिनेशन रखी वई आहे। तव्हां ॾिसो पिया हीउ मोहन जो दड़ो आहे, सिंध जो नक्शो आहे, तंबूरो आहे ऐं उन खां पोइ काफ़ी शयूं आहिनि जीअं रली आहे उन जी अंग्रेज़ी में डेफिनेशन लिखी वई आहे। जेके असांजे सिंध जूं सकाफ़ती शयूं आहिनि जीअं असां वटि माशाल्लाह माल में गहूं आहिनि, ढगी आहे, मेंह आहे, बकरी आहे, उन सभिनी डेफिनेशन इंग्लिश में सिंधी में रखी वई आहे। तमामु बहितरीनु जेका हीअ गैलरी रखी वई आहे नुमाइशी गैलरी उन में तमामु घणा शहर जा माण्हू अचनि पिया लुत्फ़अंदोज़ थी रहिया जेका अॼु हुननि सलाम नौजवान खे पेश कयूं था जिन्हनि हिन अहिड़ी बहितरीनु नुमाइशी गैलरी पेश कई आहे। कैमरामैन शान सां गॾु वज़ीर उनड़ HRJDO न्यूज़ सक्रंड।